सिंध के हवाले से एक अहम मामलो उन ते अवां जी राय चाहींदासीं अतत जो फातिमा फरड़ो नाले हिकिड़ी ॿारड़ी हुई राणीपुर की हवेली में जो कुछ उन सां थियो मुख़्तलिफ़ ख़बरूं आयूं केस थिया। अॼु ख़बर आई आहे त उनजी जेका अमड़ हुई उन कोर्ट में लिखी ॾेई छॾियो आहे त भई असांजो जेका धुर हुई जवाबदार धुर उन सां ठाह थी वियो आहे ऐं उहे केस तां विदा था कनि। इन अमल खे कीअं था ॾिसो? जीअं पाण बार बार डिस्कस कंदा आहियूं त अहिड़े क़िस्म जा जॾहिं बि मामला थियनि उते रियासत खे फ़रियादी हुजणु खपे, छाकाणि त फैमिली ते प्रेशर बि थिए थो, मुख़्तलिफ़ मरहला उन्हनि खे उते रहणो बि हूंदो आहे। जीअं नाज़िम जोखे जे केस में असां ॾिठोसीं त उनजी फैमिली कॉम्प्रोमाइज़ करे छॾियो। त अहिड़नि केसनि खे कीअं था ॾिसो? हिकिड़ो समाज ते जंहिंजो एॾो असरु पवे थो, नाज़िम जोखियो केस, अहिड़ा हज़ारे केस हूंदा फातिमा फरड़ो जो, त बार बार जीअं पाण ॻाल्हि कंदा आहियूं त रियासत फ़रियादी हुजणु खपे जेका पोइ अॻिते हली कॉम्प्रोमाइज़ न करे। अॼु उन्हनि जी फैमिली कॉम्प्रोमाइज़ करे छॾियो नेठ, त कीअं था ॾिसो मां इनखे? अफ़सोसनाक सूरत हाल आहे। यकीनन सभिनी जे लाइ जेके बि एक्टिविस्ट आहिनि, सिविल सोसाइटी जा माण्हू जेके हिन केस सां सिधी तरह या अणसिधी तरह लाॻापियल रहिया ऐं एहतजाज कया, पोइ उहे कलम जी सूरत में या ऑन ग्राउंड अची, त उन्हनि सभिनी जे लाइ इहा मायूस कुन ख़बर आहे ऐं इहा अफ़सोस वारी सूरत हाल आहे। जीअं तव्हां खोड़ सारा केस ॿुधाया नाज़िम जोखियो जा, ॿियनि जा, त इन में रियासत जी इहा अहम ज़िम्मेवारी आहे ऐं इहो इन में जेकॾहिं का कानून जी तक़ाज़ा पूरी करणी आहे या अमेंडमेंट करणी आहे त उहा बि थियणु घुरिजे ऐं रियासत मालिकी करे माण्हुनि जी। ऐं जीअं हिकिड़ो सिस्टमेटिकली हिते हिन समाज में जेके हिकिड़ियूं वॾा जिन वेठा आहिनि त उन्हनि खे पंहिंजे करतूतनि जो जेको कयो आहे उनजी सज़ा मिलणु खपे ऐं इहा रियासत जी तरजीह हुजणु घुरिजे। पर बदकिस्मती आहे त असां जहिड़े मुल्कनि में, टीं दुनिया जे मुल्कनि में इंसाननि जा हक़ एतिरा इम्पॉर्टेंट न आहिनि ऐं जेको अशराफिया जा जेको आहे उन्हनि जो मफ़ादनि जो वधीक ख़्यालु रखियो वेंदो आहे। त इहा अफ़सोस वारी सूरत हाल आहे। पोइ सर इन सां इहो ई पियो थिए न, जॾहिं अवां जेकॾहिं इक़्तिदार में आहियो, पावर में आहियो, अवां वटि पैसो आहे, अवां जी PR आहे, त पोइ जेको मर्ज़ी पवे अवां करे वठो, अॻिते हली कुझु बि कोन थींदो, फैमिली खे पैसा ॾियो या धमकायो, पोइ तव्हां माना उन्हनि खां केस ते हथु खणाए छॾियो, त पोइ इन जा ओवरऑल समाज ते केतिरा जेके आहिनि नेगेटिव असर पवंदा या पवनि था? बिल्कुलु नेगेटिव असर पवंदा ऐं जेके क्रिमिनल माइंडेड माण्हू आहिनि उहे शइ मिलंदी उन्हनि खे हथी थी मिले पई ऐं उहो जेको आहे त पंहिंजे पैसे जे ज़ोर ते या डंडे जे ज़ोर ते जेको बि मामलात आहिनि उहे हल करण जी कोशिशि कंदा ऐं उन सां जेको आहे त उहो रूल ऑफ लॉ जेको आहे उहो जनरली क़ाइमु थियण में रुकावट थींदा अहिड़ा वाक़िया ऐं अहिड़ा मामला। ऐं पूरे ओवरऑल जंहिंसां जेको आहे पूरो समाज, पूरी सोसाइटी मुतासिर थिए थी। ऐं मां सम्झां थो त इहा सभु शयूं पंहिंजी जाइ ते, पर असांखे जेके असांजा पॉलिटिकल एक्टिविस्ट आहिनि, सोशल एक्टिविस्ट आहिनि ऐं ॿिया जेके धुरियूं आहिनि, त उन्हनि खे इहो मायूस थी ऐं हथ न कढणु घुरिजनि ऐं पंहिंजे इन प्रोग्राम ते पंहिंजे समाज में सुधारे जे लाइ एफर्ट्स पंहिंजूं वठणु घुरिजनि ऐं नाउमीद थी माठ करे न वेहणु घुरिजे। ऐं इन अहिड़नि वाक़िअनि खे जेको आहे ज़रूरु एहतिजाज थियणु घुरिजे मुस्तक़बिल में बि जेकॾहिं थियनि था त।